बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक थांव में असां पाणी उबलण लाइ रखंदासूं। उन में शामिलु कंदासूं लूणु। जॾहिं पाणी टहिके त उन में असां भिगल चांवर विझी उन सां गॾु विझंदासूं हिकु पटाटो कटियल। पोइ इन्हनि खे टहिकण लाइ छॾे ॾींदासूं। ॿिए पासे असां हिकु फ्राई पैन में थोरो तेल विझी उन में शामिलु कंदासूं बसर खे हल्को दाग अचे जेसिताईं ओसिताईं असां कुझु भाॼियूं बीह बॉइल थियल, गजरूं, शिमला मिर्च, सावा मिर्च, बंद गोभी, थूम, अछो जीरो, दालचीनी ऐं लौंग कटे साफ़ु करे रखंदासूं। जॾहिं बसर गोल्डन थियनि त उन में अछो जीरो, दालचीनी, तेज़पतो ऐं थूम शामिलु कंदासूं। भुञी पोइ जेके सब्जियूं हुयूं उहे शामिलु कंदासूं ऐं थोरो लूणु विझी उन्हनि खे चङी तरह भुञंदासूं, यानी मिलाईंदासूं जेसिताईं इन्हनि जो पाणी ख़ुश्क थिए ऐं थोरियूं फ्राई थी वञनि। पोइ असांजा चांवर ॾिसो बॉइल थी चुका आहिनि। उन्हनि खे असां छाणींदासूं ऐं जेके असां भाॼियूं फ्राए कयूं हुयूं उन्हनि में शामिलु कंदासूं थोरो अजीनोमोटो यानी चाइनीज़ सॉल्ट। पोइ इहे चांवर बॉइल थियल असां हिकु थांव में विझी उन जे मथां ई सब्जियूं जेके असां फ्राई करे रखियूं, तरे रखियूं, उहे मिलाईंदासूं। विझी चङी तरह मिलाए 5 मिंट असां इन्हनि चांवरनि खे दम ते रखे छॾींदासूं। दम ॾियण खां पोइ तयारु आहिनि असांजा भाॼियुनि वारा मज़ेदार चांवर। इहे चांवर असां कंहिं बि मुर्गीअ जे ॿोड़ सां, गोश्त जे ॿोड़ सां या कंहिं सादे ॿोड़ सां या ईअं बि खाइण में तमामु टेस्टी आहिनि।